ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा रहूं। जाम शोरे खां जाम शोरो मां बरसाती पानी निकाल न थी सघियो। रहवासी सख़्त परेशान आहिनि। इंडस हाईवे समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियल जनरेटर 2 ॾींहनि खां बंदि पियल आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रखियल जनरेटर में पेट्रोल ई नाहे, जंहिं सबबि पानी निकाल न थी सघियो। वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। रहवासियुनि जो चवणु हो त पानी निकाल में नाअहली कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु शेयर कंदा रहूं। जाम शोरो मां बरसाती पानी निकाल न थी सघियो। रहवासी सख़्त परेशान आहिनि। इंडस हाईवे समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियल जनरेटर 2 ॾींहनि खां बंदि पियल आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रखियल जनरेटर में पेट्रोल ई नाहे, जंहिं सबबि पानी निकाल न थी सघियो आहे। वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त पानी निकाल में नाअहली कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करियां। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर शेयर कंदा रहूं। जाम शोरे मां बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे। रहवासी सख़्त परेशान आहिनि। इंडस हाईवे समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियल जनरेटर 2 ॾींहनि खां बंदि पियल आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रखियल जनरेटर में पेट्रोल ई नाहे, जंहिं सबबि पानी निकाल न थी सघियो। पानी निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि माण्हू हिन वक़्तु अज़ियत वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा रहूं त वीडियो धरती टीवी हथ करे वरिती आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त पानी निकाल में नाअहली कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नादी ते ख़बर अवां सां हिकु ॿियो शेयर कंदा रहूं। जाम शोरो मां बरसाती पानी निकाल न थी सघियो। रहवासी सख़्त परेशान आहिनि। इंडस हाईवे ते मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियल जनरेटर 2 ॾींहनि खां बंदि पियल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जाम शोरे जो रिपोर्टर रहीम बख़्श बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी रहीम बख़्श, आगाह कजो, पानी केतिरनि ॾींहनि खां बीठल आहे जेको निकाल न थी सघियो आहे? जी बिल्कुल ॾिसो, मंदिर टाउन कमेटी जामशोर में करप्शन जी इंतहा थी वई आहे। धरती टीवी न्यूज़ पानी निकाल न थियण जो असुल सबब ॻोल्हे वरितो आहे। पानी जी निकाली लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं महलनि ऐं चौराहनि ते रखियल जनरेटरनि में पेट्रोल ई न आहे, जंहिंजी वीडियो धरती टीवी न्यूज़ हथ करे वरिती आहे। ॿुधाए पियो वञे त पानी निकाल न थियण जो सबब जनरेटरनि जो न हलण आहे। टाउन इंतज़ामिया मुबैना पेट्रोल ऐं डीज़ल जा कूड़ा बिल ठाहे करप्शन करे रही आहे। इंडस हाईवे समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते रखियल जनरेटर 2 ॾींहनि खां मुसलसल बंदि पियल आहिनि। रहवासियुनि जो चवणु आहे त टाउन इंतज़ामिया नाले मातर जनरेटर रखिया आहिनि जेके हलनि ई नथा। पानी जी निकालीअ में नाअहली कंदड़ एडमिनिस्ट्रेटर समेत करप्शन कंदड़ अमले ख़िलाफ़ फौरी तौर कार्रवाई कई वञे। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 15 ॾींहनि खां वठी जामशोर शहर जे गछ आबादी वारे इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हंधनि ते पानी बीठल आहे। जी वॾी महिरबानी रहीम बख़्श आगाह करण लाइ।